उम्मीद है तव्हां सभई दोस्त बिल्कुल अल्लाह पाक के करम से बिल्कुल खैरियत से हूंदो। महमूद गज़नवी वटि को शख्स आयो जो एक चकोर खणी आयो वो टंग का मंडो हो। तो महमूद गज़नवी उनका पुछो तो इन चकोर की कीमत घणी है। तो महमूद गज़नवी के उन चकोर की कीमत एतरी तो महंगी बुधाई जो उन ते महमूद गज़नवी उन शख्स के चयो तो एतरो महंगो छाजे करे, ये तो मंडो बि आहे। तो महमूद गज़नवी के उन व्यापारी जवाब दिनो तो हुजूर ही चकोर असा के शिकार में वडो कम दींदो है। जॾहिं महिल असां शिकार जे लाइ वेंदा आहियूं तो यो चकोर पंहिंजे ॿियनि साथियुनि के सॾु करे ऐं असांजो शिकार आसान करे छॾींदो आहे। त असां अहिड़े तरीक़े सां ॿिया चकोर आसानी सां पकड़े सघंदा आहियूं। तो महमूद गज़नवी ओॾी महिल उनके उन चकोर की कीमत ॾेई ऐं चकोर ख़रीद करे वरितो। ख़रीद करण खां पोइ उनजे साम्हूं ई उते उनजो सिर जेको उन जिस्म खां धार करे छॾी। उनजो सिर जेको आहे उते उनजे जिस्म खां धार करे छॾियईं। त वापारी चवणु लॻो हुज़ूर तव्हां त इनजी वॾी क़ीमत ॾेई ऐं इनखे हिते तव्हां मारे छॾियो, इन में कहिड़ो फ़ाइदो। त महमूद गज़नवी उते चयो त वो शख्स मूंखे बिल्कुलु पसंदि न आहे जेको पंहिंजनि खे घुराए ॿियनि जी दलाली करे ऐं पंहिंजनि खे जेको घुराए माराए उहो मूंखे बिल्कुलु पसंदि न आहे। अहिड़नि गदारनि खे अहिड़ी सज़ा ॾियणु घुरिजे। उनजो सिर जेको आहे तन खां जुदा करे छॾणु घुरिजे। अहिड़ा गदार जेके असांजे मुल्क में गदारी कनि था उन्हनि सां बि अहिड़ो ई हशर हुअणु घुरिजे। पाकिस्तान ज़िंदाबाद, दुआनि में यादि कजो।